अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला तबीयत ठीक है। मां तव्हांजो एम सलीम ऐं असां अची विया आहियूं ॿीहर नए व्लॉग सां गॾु। दोस्तों असां आया आहियूं हिते बनी ते साग पटण। सो मोहम्मद यूसुफ जेको आहे हाणे साग पटे थो कणक मां। हींअर सियारे जो मौसम आहे, माशाल्लाह बाक़ाइदे सां साग सिराई जो साग लही वियो आहे। ऐं दोस्तों तव्हां ॾिसी सघो था कणक में केतिरो साग आहे, माशाल्लाह जाम बीठो आहे साग। ऐं हिन पासे बि साग आहे कणक में। इहो यूसुफ साग पटे थो। यूसुफ इहो साग खाइण जो मूड थियो अथई छा? छो भला आयो बटला कौन तो खाई? हर रोज बटला वठी महंगाई थी वई आ। हाँ, महंगाई जे करे बटला न तो खाई, जा दिल खराब थी पियो तई। ना दिल खराब न, अज वरी सिर साग सुबह सा वरी चावरन जी मानी माशाल्लाह। हाँ, माना करार थी वेंदा। करार थींदा चंद थींदा से इंशाल्लाह। सही है सही है। सिर जाम आ न। हां हां गंजा है नालन में। हां, तो जल्दी कर पट न, बीठो छो ही। सिर जे साग में मजो आहे चमड़ी ये बस टेस्ट लाइ पटिंदो सही। इन में माशाल्लाह वडो मजो थस। चावरन जी मानी हुजे और सिर जो साग वरी मक्खन हुजे उन में रलाए पो चो त है। हां, माना पो जीर जन्नत। हां हां वडो मजो थस। हां माशाल्लाह जबरदस्त। सही आहे। हींअर माशाल्लाह साग भी जाम थियो आहे कणक में। कणक जे अंदर गाड़ी ते आयो छा? गाड़ी ते या पंध आयो ही? हाँ, हे सिर हे पटे वियो ही। दोस्तों यूसुफ मुड़ी कन सिरां जो पटियो आहे, अञा कुछ जेको आहे सो पटे थो। हाणे माशाल्लाह सियारे जो मौसम आहे त सिरें साग जाम लथो आहे हींअर माशाल्लाह। उन्हारे जो सब कुछ खत्म थी वेंदो आहे, उन्हारे जो सावल हूंदो ही ना आहे। सिरें साग लाइ माण्हू सिकंदा आहिनि। हींअर माशाल्लाह अल्लाह जी महिरबानी सां जाम थियो आहे सिरां साग कणक जे अंदर। हाँ यूसुफ, इहो सिरां साग जो तैयार कंदे काठिन ते तैयार कंदा या गैस लगल अथई? काठिन ते माना काठी केतिरा खर्च ईंदा आहिनि सिरें साग जे हिकु कुनी तैयार थियण में? हाँ माशाल्लाह, जल्दी कर पटण सिर साग पटण जो तिखो आई। हाँ सही आहे। सो दोस्तों असांजो अॼु जो वीडियो इहो मोहम्मद यूसुफ आयो आहे सिरां साग पटण ऐं सिरां साग तैयार करे पोइ टेस्ट पाण कंदो, असांखे बि कराईंदो टेस्ट। सो वरी नेक्स्ट टाइम